सामारो तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज धरणो रोड ब्लॉक। ख़बर मूजिब सामारो तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि प्रताप माली, ॻोठ रमज़ान शीदी, प्रेमू मेघवाड़, हिंदुअनि जे मसाण समेत देह 325 जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि बसरू माली, निहाल माली, नोलराय मेघवाड़, उर्स कुंभार, अली मोहम्मद शीदी, अलादिनो खोसो जी अॻवाणी में ॻोठाणनि जो एहतजाज 4 महीना गुज़रण बावजूदि ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ एसी समारो मुख़्तियारकार समारो ख़िलाफ़ बाईपास ते धरणो हणी रोड ब्लॉक करे एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़ ॻोठाणनि जो चवणु हो त बरसाति बंदि थियण खे 4 महीना गुज़री विया आहिनि, पर ज़िले तोड़े तालके इंतज़ामिया अञा ताईं पाणी नाहे कढवायो। असिस्टेंट कमिश्नर पाणी निकाल करण जूं ग़लति बयानियूं करे रहियो आहे। असांजी ज़मीननि समेत आसपास जा ॻोठ बरसाती पाणी में ॿुॾल आहिनि। 3 फुटनि खां 8 फुटनि ताईं पाणी बीठल आहे। सभई घर रही पट पइजी विया आहिनि। अचवञ जा रस्ता ॿुॾा पिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त ॻोठनि जो पाणी जल्द निकाल करायो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।